गर्मियुनि में अंबनि जो सभ खे इंतज़ारु हूंदो आहे ऐं अंबनि सां गॾोगॾु फारवा बि घणनि ई शौक़ीननि जी दिलनि में घर कंदा आहिनि। ही नंढड़ा नंढड़ा फारवा के खटा त के मिठा हूंदा आहिनि। जेतोणीकि ही नंढड़ा आहिनि पर हिननि जा फ़ाइदा नंढा न आहिनि। हिननि जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि जिन मां 9 फ़ाइदा अहम आहिनि। फारवनि में एंटीऑक्सीडेंट्स हूंदा आहिनि जेके दॿाउ, दिलि जी बीमारी, कैंसर ऐं शुगर जहिड़ियुनि बीमारियुनि जे ख़तरे खे घटाइनि था। हिन मेवे में मौजूदु बायो एक्टिव सोज घटाइनि था। जोड़नि जे सूर खे घटाइण सां गॾोगॾु सोज बि घटाइनि था। फारवनि में पोटाशियम घणो ऐं सोडियम घटि हूंदो आहे जेको ब्लड प्रेशर खे कंट्रोल करे थो। फारवनि में कैलोरीज़ घटि हूंदियूं आहिनि। हिन जो फाइबर मवाद पेट भरणु जो अहसासु ॾिए थो ऐं वज़न नाहिनि वधाईंदा। फारवनि जो फाइबर आंडनि खे हरकत ॾींदो आहे ऐं हाज़मे वारो निज़ाम बहितर करे थो। कब्ज़ ऐं गैस खे घटि करण सां गॾोगॾु पेट खे सेहतमंद करे थो। विटामिन सी ऐं ॿियनि शयुनि सां भरियल फारवा क़ुव्वत मुदाफ़ियत वधाईंदा आहिनि। जिस्म खे इन्फेक्शन मां रिकवर थियण में मदद कंदा आहिनि। फारवनि जो फाइबर ऐं घटि ग्लाइसेमिक इंडेक्स रत में शुगर जी सतह खे कंट्रोल में रखे थो। इहे सभु शयूं गॾिजी अव्हां जी खल खे सेहतमंद बणाइनि थियूं ऐं फारवनि जो वधीक इस्तेमालु सेहतमंद ऐं उमिरि वधण जी इलामतुनि खे सुस्त करे थो। फारवा खाइण वारा माण्हू ताज़ा तवाना थी वेंदा आहिनि।